पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे सिंधी भाइनि खे ख़ुशि आमदीद वेलकम। दोस्तों अॼु हलूं था पंहिंजी नई अपडेट जी तरफ़। सभ खां पहिरियां मां तव्हांखे बहितरीनु ख़ुशख़बरी ॾींदो हलां त मूसा जी तमामु जल्द एंट्री थियण वारी आहे पंजाबी ड्रामे में। छो त मूसा हिकु बहितरीनु करेक्टर आहे, बहितरीनु एक्टर आहे। उनजी फॉलोइंग बि घणी आहे, यानी फैन फॉलोइंग घणी आहे, माना उनजा प्रस्तार घणा आहिनि। उहो जंहिं ड्रामे में हूंदो आहे उनखे 4 चंड लॻी वेंदा आहिनि। रही ॻाल्हि पंजाबी ड्रामे में अॻिते कहाणी जी, कहाणी हाणे दोस्तों ॾींहों ॾींहुं अॻिते ज़बरदस्त थींदी वेंदी, बहितरीनु थींदी वेंदी, ज़बरदस्त थींदी वेंदी, धमाकेदार थींदी वेंदी। इन में तव्हांखे मायूसी कान थींदी, इन में तव्हांखे का बि मायूसी न थींदी, इन में नो टेंशन थी तव्हां ड्रामे खे ॾिसंदव। ड्रामो त ड्रामो आहे, पर ड्रामो हणखण ड्रामो आहे। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार असां ॾींदा बि अचूं था ऐं अॻिते बि तव्हांखे मिलंदा रहंदा। थी सघे त महिरबानी कयो हिन चैनल जी लिंक जिथे किथे शेयर कयो, व्हाट्सअप ग्रुपनि में बि लिंक शेयर कयो कॉपी करे।